Audio Jungle. Audio Jungle. जेॾो तुंहिंजो नाम बाछबे ओॼाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाम बाछबे ओॼाई मंगा, रिय थबे रिय थुई तूं छपर तूं छां, उजाड़ो कहाँ तोखे मालूम सभु। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल अहिवाल आहिनि? ठीकु ठाक आहियो जी? उमेद त ठीकु हूंदा। KIT न्यूज़ जे प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में मां जे ख़िदमत में हाज़िर आहियां, पंहिंजो मेज़बान GM कादरी जी। प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में मां हिकु अॼु अहिड़ी शख़्सियत सां अव्हांजी मुलाक़ात कराए रहियो आहियां, हुन सां गुफ़्तगू मां कंदुसि जेका हिकिड़ी इलाइक़े जी तरह जी बल्कि पूरे सिंध जी नाले वारी शख़्सियत आहे। उन जा जेको असुल जेको हुनजो किरदारु आहे उहो आहे त फ़नकार, पर हुनजो जेको ॿियो बि हिकिड़ो समाजी कमु आहे जेको तव्हां ॿुधी करे तमामु जेको आहे ख़ुशी महसूसु कंदव ऐं जेको आहे तव्हां हिकिड़ो बहितरु महसूसु कंदव जी। हुनजो मां ॿुधाईंदो थो हलां त उहो हुनजो जेको ॻाइण जो अंदाज़ु आहे उहो सूफ़ियाणो ॻाइण जो अंदाज़ु आहे ऐं काफ़ी जेको आहे ओलियावनि ते या काफ़ी जेके 11हीं 12हीं जेके लॻंदियूं आहिनि ओलियावनि ते उन ते सूफ़ियाणो राग ॻाईंदो आहे। सचल साईं ते हज़रत शाह लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह जे रोज़े ते ऐं जेके काफ़ी नाला शाह इनायत ऐं बेदिल साईं ऐं हज़रत नूर शाह बादशाह ऐं जेको आहे नीह जबल जे भरिसां आहे हज़रत सैयद छतन शाह ऐं हज़रत सैयद मतन शाह जी ॿारी लॻंदी आहे, ॿारी शरीफ़, जंहिं ते जेको आहे हू पाण ड्यूटी ॾींदा आहिनि ऐं सूफ़ियाणो राग ॻाईंदा आहिनि ऐं जेको आहे ॿियो हिकिड़ो वरी हुनजी हिकिड़ो समाजी कमु आहे ऐं हुनखे हिकिड़ी ॾियारी मिलियल आहे, हुनखे हिकिड़ो पथर मिलियल आहे, ज़हर या हिकिड़ो पथर आहे जेको जंहिं बि माण्हूअ खे नंढे वॾे ॿार खे नांग जो जहिड़ो बि क़िस्म हुजे, बला जो जहिड़ो बि क़िस्म हुजे, विचूं हुजे, नांग हुजे, गुंडी हुजे, हुनखे जेकॾहिं चक पाए थो वञे कखे विझे थो त हुनजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, हुन वटि पहुचंदो त उन तरीक़ेकार तहत जेको आहे हुनजो इलाजु करे थो ऐं उहो पाण ख़ुदि ॿुधाईंदो त कहिड़े तरीक़े सां इलाजु जेको आहे करे थो ऐं उहो आहे बिल्कुलु माण्हू सां मुलाक़ात करायां थो सूफ़ियाणो फ़नकार, सूफ़ियाणो राग जो माहिर ऐं काफ़ी सालनि खां वठी बल्कि बचपन खां वठी हू पंहिंजो राग जी दुनिया में ॻाईंदो अचे थो पियो ऐं हू पंहिंजो ख़ुसूसन हज़रत सैयद नूर शाह बादशाह ऐं हज़रत सैयद छतन शाह, हज़रत सैयद मतन शाह जी जेको आहे ॿारी लॻंदी आहे, हज़रत सैयद नूर शाह बादशाह जी यारी लॻंदी आहे हर महीने जी ऐं मुहर्रम महीने खां सवाइ बाक़ी जेके ॿिया महीना आहिनि सभिनी महीननि जी 11हीं तारीख़ हज़रत सैयद नूर शाह बादशाह जी यारी शरीफ़ ऐं हज़रत सैयद मतन शाह, हज़रत सैयद छतन शाह बादशाह जी ॿारी शरीफ़ लॻंदी आहे। उन ते पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहिनि, सॼी राति जेको आहे ॻाईंदा आहिनि, सूफ़ियाणो राग ॻाईंदा आहिनि ऐं ॿुधंदड़ ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि जी। मुंहिंजे भर में वेठो आहे प्रिय प्यारो दोस्त बाबू राय। हक़ मौजूद सदा मौजूद बाबू राय साहब, तव्हां असांजे हिन KIT न्यूज़ जे स्टूडियोज़ में कई आया हो, तव्हांजी वॾी महिरबानी, पंहिंजे क़ीमतियुनि घरनि मां हिकिड़ी जेको आहे घड़ी असांखे ॾिनी, असांजे स्टूडियोज़ में कई आया हो, त पोइ मां ॿीहर तव्हांजो शुक्रिया अदा कयां थो। असांजा नाज़रीन जेको आहे ॾिसी रहिया आहिनि, तव्हां पंहिंजो मुख़्तसर जेको आहे थोरो तारुफ़ ॿुधायो त पोइ कचहरीअ खे अॻिते वधायो। जी साईं, असां नालो असांजो बाबू रमेश आहे जी ऐं उर्फ़ बाबू राय जी। असांजो ॻोठु जेको आहे हिट नूर शाह, असां उतां जा रहंदड़ आहियूं। असांजो जनमु जेको थियो आहे उहो 4/16 1960 में असांजो जनमु थियो आहे।
असांजो विराग सां लगन आहे 15 सालनि खां असांजो इहो इश्क ऐं मोहबत सां सूफ़ी अज़म सां प्यार आहे ऐं असां विराग कंदा था रहूं। साईं नूर शाह बादशाह ऐं छतन मतन शाह जी ड्यूटी ऐं आशिक़ वलियुनि जी ड्यूटी ईंदा पिया अचूं। हींअर बि तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो KTIT न्यूज़ स्टूडियो में असांखे घुरायो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, असां तव्हांजो शुक्रियो अदा कयूं था। तव्हांजी वॾी महिरबानी। बाबूराय, तव्हां इहो ॿुधायो त भला जेके ओलियावनि ते यारी शरीफ़ या ॿारी शरीफ़ लॻंदी आहे, मेला बि लॻंदा आहिनि, त तव्हां जेको आहे मेलनि में घणो ॻाईंदा हो या यारी शरीफ़ या ॿारी शरीफ़ ते घणो ॻाईंदा आहियो? जी साईं, असां 11वीं राति नूर शाह बादशाह जी मल्हाईंदा आहियूं हर महीने जी, ऐं मुहर्रम जी जेका शाम गरबी आहे उहा असां साईं जो नगन जा थींदो आहे, बाक़ी महफ़िल न थींदी आहे जी। ऐं छतन ऐं मतन शाह बाबा नेह जबल उन जी ड्यूटी 12 राति मल्हाईंदा आहियूं। ऐं मेलनि मलाखनि में जेको घुराईंदा त असां वेंदा आहियूं, ड्यूटी भरणु वेंदा आहियूं। अच्छा, इन्हनि ओलियावनि खां सवाइ जेको आहे तव्हां ॿियनि ओलियावनि ते कहिड़नि ओलियावनि ते तव्हां? असां जीअं साईं सचल सरमस्त आहे जी जी, साईं बिटधणी बादशाह आहे जी जी, ऐं साईं बेदल बेकस साईं आहे जी जी, जीअं शाह बादशाह जी जीअं मेलो मुबारक थींदो आहे साईं जो, ईअं असां सूफ़ियुनि जे आस्थान ते वञी दरगाह ते ऐं इहो महफ़िल ड्यूटी असां पेश कंदा आहियूं। अच्छा, इन्हनि जेका यारी शरीफ़ ऐं ॿारी शरीफ़ आहे त इन्हनि ते जेका तव्हां शाइरी ॻाईंदा आहियो त कहिड़नि जेके शाइर आहिनि या कहिड़ा जेके सूफ़ी शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी वधीक तव्हां ॻाईंदा आहियो? जी साईं, जीअं नूर शाह बादशाह जी साईं जी पंहिंजो रिसालो आहे जी जी, उन साईं रिसाले सां असांजो लॻाव वॾो आहे जी जी, जो असांखे रोशनी ॾिनी अथई सरकार। जी जी, जीअं सचल सरमस्त आहे, जी बेदल बेकस साईं आहे, जी जी, जीअं बिटधणी बादशाह आहे, जी, ईअं अनवर साईं आहे, जीअं सूफ़ियुनि जा के आशिक़नि जा असांखे रिसाला मिलियल आहिनि ऐं उन सां असां ॿोली जो ॾाढो लॻाव आहे। भला हज़रत सैयद नूर शाह बादशाह जा कुझु शेर इहे ॿुधायो असां? जी जी, हा साईं फरमायो आहे त जी, छॾ ज़बर पढ़ ज़ेर मियां, जी जी, छॾ ज़बर पढ़ ज़ेर मियां, 10 बंदा तूं आहीं केर मियां, ही सरा ए पल जी सूरत, वाह, ही सरा ए पल जी सूरत, छा दुश्मन छा वेर मियां, छॾ ज़बर पढ़ ज़ेर मियां, 10 बंदा तूं आहीं केर मियां। अच्छा, इन खां अलावा जेको आहे ॿियनि शाइर जी शाइरी कुझु? सचल साईं चयो त जो ई आहियां सो ई आहियां, जी, ऐं जो ई आहियां सो ई आहियां, हिंदू मोमिन न आहे, को कीअं चवे को कीअं चवे, ऐं जो ई आहियां सो ई आहियां। हा, ॾाढो सुठो ऐं ॾाढो भलो, तमामु भलो। अच्छा, भला हिन राग जी तव्हां जेको आहे सिखिया कंहिंखां वरिती, बाक़ाइदे सिखिया? जीअं चवंदा आहिनि त असां हिन उस्ताद खां सॻो ॿधायोसीं। जी जी, 1960 असांजो 60 जी पैदाश आहे, पोइ असांजो इहो बाबो जीअं उहो असांजो इन सूफ़ी अज़म सां लगन हुयो, जी जी, विराग सां, जी जी, वॾा बि असांजा सूफ़ी अज़म सां विराग सां सलाड़ियल हुया। जी जी, ऐं उन खां अलावा असांजो उस्ताद जेको शाहबाज़ नुकुल्लो, जी जी, ॻोठ कलाती में साईं रहंदा, उन्हनि सां असां सॻो ॿधायोसीं ऐं विराग जो असां सबक़ु जेको वरितोसीं, जी जी, उन्हनि असां ते महिरबानी कई। अच्छा, इहो भला चवंदा आहिनि त असां ॿुधंदा था अचूं पिया त राग जा बि कुझु क़िस्म आहिनि, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? हा, राग जा क़िस्मनि जो जीअं सिजु उभरे थो जी ऐं सिजु लहे थो, जी, त जीअं सिजु उभरे थो त सुबुह जो उनजो आसा जो राग टाइम आहे जी, उन खां अलावा वरी भोपाली जो बिलावली जो टाइम आहे जी, वरी टोड़ी जो राग जो टाइम आहे जी जी, ऐं वरी शाम जो जीअं मंझंदि जा राग भैरवी आहे, जी जी, जोग आहे, जीअं सोणी धनाश्री पुरिया आहे, जी, ऐं शाम कल्याण आहे, जी, भोपाली राग आहे, ईअं अनेक राग आहिनि टाइम जा। राणो बि चवंदा आहिनि, जीअं राणो जीअं थींदो आहे आधी राति खां पोइ, आधी राति खां पोइ, हा राणो ॻाइबो जी, आहे। जी, जी बाबा, जीअं सोरठ आहे, जी, राणो आहे, पोयारी आहे, जी, इहे राग आहिनि। जी बाबा। अच्छा, तव्हां कहिड़नि रागनि ते तबा आज़माई कई आहे? असांजो राग जेको आहे जीअं भोपाली आहे, जी जी, शाम कल्याण आहे, जी जी, तिलंग आहे, जी जी, भैरवी आहे, जी जी, जीअं ईअं पीलो राग आहे, जी जी, लोड़ाऊ राग आहे, जीअं सोरठ आहे,
ईअं हर राग में जहिड़ो वक़्तु ईंदो आहे उन राग सां हिसाब सां असांजो राग विराग हूअं ख़ासि करे जेको आहे जेका यारी शरीफ़ थिए थी या ॿारी शरीफ़ थिए थी जी, या जी। मेला थियनि था त उहो ख़ासि करे घणे भाङे उहे थियनि था राति जे टाइम ते जी जी त राति जे टाइम ते त पोइ वरी राग जो क़िस्म हा उहो राति जो ईअं थींदो आहे जी। की जीअं सिजु लथो शाम कल्याण राग शाम जो सिजु थोरो बीठो हूंदो आहे त कारियर जो टाइम आहे उन खां पोइ वरी शाम कल्याण जो टाइम आहे वरी भोपाली जो टाइम आहे वरी उन खां पोइ वरी साईं बालकौस जो टाइम आहे ईअं राग कोयार या भोपाली या भैरवी आहे ईअं राग पोइ तिलंगा राग ईअं पोइ सिलसिलो वञियो आहे पोइ विहाग आहे जीअं राग आदि लड़े विहाग आहे राणो थिए वरी सोरठ थिए कोयारी राग थिए जी बिल्कुलु इहो तव्हांजा राग जा क़िस्म असां जी। ॿुधंदा थी बि जी असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे बि ॿुधंदा जी। ऐं उहे बि लुत्फ़ अंदोज़ थींदा उहे बि मज़ो वठंदा तव्हांजे राग मां तव्हांजे रागड़ीअ मां तव्हांजे जी। आवाज़ मां जी। ऐं इहो बि असां बिल्कुलु नाज़रीन खे ॾिसंदा ऐं बाक़ाइदे मज़ो वठंदा लुत्फ़ अंदोज़ थींदा जीअं त ॿियो जेको तव्हांजो पासो आहे मां ॿुधो आहे त हिकिड़ो तव्हां वटि जेको पथर आहे जेको ज़हर या ज़हर मोरो पथर आहे उन जे हवाले सां तव्हां वटि जेको आहे जेके पेशेंट अचनि था जेके नांग जा ॾंगियल आहिनि या विछूअ जा खाधल आहिनि त उन हवाले सां तव्हां वटि अचनि था ऐं तव्हां उहो पथर जे इस्तेमाल सां उहो इलाजु कयो था उहो कीअं कयो था ऐं पथर तव्हांखे कीअं मिलियो इहो थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा जी जी हीउ जेको असांखे पथर मिलियो आहे हीउ असांजे हथ में आहे जी जी हा हीउ असांजे हथ में पथर आहे जी जी इहो पथर असांखे लाहौतला मकान नूरानी सरकार खां असांखे साईं जन जो इरशाद थियो उन हिकिड़ो सईद बादशाह आयो जी जी बाबा हीउ दिलो सखर ऐं तालको रोड़ी में लूरशाह ॻोठ में बाबूराय रहे थो जी जी उन फ़क़ीर खे ई तव्हांखे ॾियणो आहे हू न को हू वाक़ुफ़ हुयो न को जेको खणी आयो उहो ई मुंहिंजो वाक़ुफ़ हुयो पोइ असांखे अची ॻोल्हे अची लथाईं जी जी ॻोठ में अची पुछा कयईं त बाबूराय सां मिलणो आहे जी हे 7 तहनि में विढ़ियल हुयो जी जी पोइ असांखे ॾिनई चई साईं हीउ तव्हांखे तोहफ़ो मिलियो आहे पर ओढ़ो मिलियो आहे जी जी हीउ असांखे आर्डर खोलण जो न हुयो जी जी अवां खोलियो त असां दीदार कयूं जी पोइ असां हिनखे 7 तहनि में खोलियोसीं जी जी खोले करे पोइ असां वरी पंहिंजे अखियुनि ते रखी ऐं चुमी ऐं हिनखे दीदार वरितोसीं जी जी त दीदार वठी उन खां अलावा पोइ वरी साईं जो वरी हुकुम थियो लूरशाह बादशाह जी जी जो त बाबा हीउ नाग ऐं विछूं ऐं मथे में सूरु जंहिंखे बि सूरु जड़ंदो हुजे तव्हां हिन जे दवा कयो पोइ मुंहिंजो साईं असांखे तरतीब ॾियो पोइ साईं जन चयो बाबा खीर में ॿोड़े जी मुंहिंजे नाले जो कड़ो चाढ़ियोसि जी जी पोइ जिथे नाग खाई वञे जी उन जाइ ते हिन खे रखिणो आहे जी पोइ 5-10 मिंट हुनखे उहो चूसींदो आहे जी जी चूस हुन जी ज़हर खे ज़हर खे चूसे जी मग़ज़ खां वठी सॼो रगनि जो चूसे करे अची हिते बीहारींदो आहे जी पोइ उन खां अलावा वरी 5 मिंट खां पोइ हा उहो वरी खीर में असां रखंदा आहियूं 5 मिंट वरी उहो खीर में सॼो निकिरी वेंदो आहे ज़हर वरी ख़ाली थींदो आहे वरी हुनखे लॻंदो आहे माना 5 चकर लॻंदो आहे 6 चकर न लॻंदो आहे अधु कलाक में माण्हू उहो भले बेहोश हुजे छा कहिड़ी बि हालत हुजे उहो ज़हर निकिरींदो उहो माण्हू उथी पंहिंजे घर वेंदो आहे ऐं ॾाढी दुआ कंदो आहे अच्छा इहो हिकु दफ़ो या ॿियो दफ़ो बि हुनखे घुरायो न हिकिड़ो दफ़े में थी वेंदो आहे अगरि जे हुनखे सुइयूं इंजेक्शन लॻल आहिनि जी जी त पोइ उहो वरी बैंड थी वेंदो आहे ज़हर उनखे वरी पोइ 2 ॾींहंनि में वरी पोइ उहो क्रॉसिंग थींदो आहे जी जी उहो पथर ही आहे ज़हर मोरो जेको तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो ही आवाम जे कारण ख़िदमत करण असां हाज़ुर आहियूं कंहिंखे बि तकलीफ़ हुजे त असां ॾे अची सघनि था ऐं उन महिल ख़ुशि थिया अच्छा भला इन जो इलाज जी तव्हां मिठाई घणी वठंदा आहियो असां मिठाई हुनखे घुरंदा न आहियूं असांखे मना थियल आहे बाक़ी जो हू पाण इनायत कंदा आहिनि त वेड़े सेड़े हथ में ॾींदा आहिनि त पोइ असां उहो रखंदा आहियूं उहो वरी असां वरी ख़ैर में हलाईंदा आहियूं लिखान ज़ात बची वञे बाबा बची वञे वरी ख़ुशि नथी बि आहे हा ऐं भला इहो जेको तव्हां ही असांजे नाज़रीन खे तव्हां ॾेखारियो था पिया हीउ जेको आहे ज़हर मोरो जेको आहे नाज़रीन वरी बि जेकॾहिं ॾिसनि हा त मां हीउ ॾेखारियां थो त हीउ हिकिड़ो ज़हर मोरो जेको पथर आहे इहो पथर जेको आहे पाण बाबूराय इहो ॿुधायो आहे त पेशेंट जेको ईंदो आहे नांग जो खाधल आहे विछुअ जो खाधल आहे
त उहो जेको आहे उनखे खीर में रखंदा आहिनि हिनखे पथर खे, पोइ वरी उन जॻह ते उहो पाण वटि चिंबड़ी वेंदो आहे। चिंबड़ी वेंदो ऐं जॾहिं 5 दफ़ा उहो थी वेंदो त 5 दफ़ा खां 6 दफ़े खां न चिंबड़ंदो, यानी हुनजी ज़हर जेको आहे ज़हर ख़तमु थी वेंदो आहे। सो इहो हुनजो तरीक़ेकार आहे। ऐं को बि हुनजो पेशेंट खां मिठाई वग़ैरह न वठंदा आहिनि, जेकॾहिं बाद में ख़ुशी को पाण ॾियणु चाहे त बिल्कुलु उहो ॾेई सघे थो। बाक़ी ऐं जेको हुनखे उहा मिठाई मिलंदी आहे उहा बि हुनजे खैर में जेको आहे उहो इस्तेमालु कंदा आहिनि, जेको हिकिड़ो तमामु सुठो बहितरीनु अमल आहे। ऐं इंसान ज़ात जी जेका हिकिड़ो ख़िदमत आहे, जेका हुनजी इहा कई थी वञे। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे जेका बाबूराय खे जेको इहो पथर मिलियल आहे, इहो हिकिड़ो इल्हाम तौर मिलियो आहे। बिल्कुलु जेको इन का घुर न हुई, का वाक़ियत न हुई, सुञाण न हुई, बल्कि हुनखे इहो ॾिनो वियो अथव हीअ फलाणी इहे पथर आहे, इहो बाबूराय ताईं पहुचायो वञे। सो इहो जेको पाण हिन वक़्तु ख़ल्क़ जी जेका आहे ख़िदमत, उहा इंसान जी ख़िदमत करे रहिया आहिनि बाबूराय साहिबु, इलाही ऐं जेको आहे ॾाढो सुठो, तमामु बहितरीनु। अच्छा, इन खां अलावा तव्हां ॿुधायो त सिर्फ़ु माना इन पथर जे हवाले सां सिर्फ़ु इन ॿिनि शयुनि जो इलाजु थिए थो पियो? जी हिकमत वग़ैरह सां बि तव्हांजो लगाव आहे? अच्छा, साईं नूर शाह पातशाह जो इहो इलाही करम आहे। जी जी। पोइ साईं फरमायो त सैयद नूर शाह यार हकीम जी बोली अलिफ लाम मीम, सैयद नूर शाह यार हकीम बोली अलिफ लाम मीम, जी जी। आ बैठा यार मदीने वो दिल मेरी खस जांदा, नहीं इश्क बाज़ार विकांदा, सिर ॾेवे त भेद को पांदा। ये साईं जी हिकमत आहे, पाण साईं हकीमन सॼी काइनात हिकमत में ख़लक़ी अथव। पोइ असांखे हिदायत हुकुम थियो त बाबा तव्हां थोरो हिकमत जो बि कमु कयो। पोइ असां मादे जो बि इलाजु कंदा आहियूं, ऐं ज़हरबाज़ जो, कारे कामण जो, ऐं टीबी जो। जंहिंजो जहिड़ो ॻरी वञे या रतु नथो ठहे त उनजो रतु 8 ॾींहं खां पोइ हुनजो रतु पंहिंजो ठहणु शुरू थी वेंदो। अच्छा, इन जो भला तव्हांखे बाक़ाइदे तव्हांजी क्लिनिक आहे, दुकानु आहे, या बसि तव्हां जेको तव्हां ॾे ईंदो त पोइ तव्हां हुनजो? जी जी, क्लिनिक असांखे कान्हे, बाक़ी असांजो पंहिंजो बेखानो आहे, पंहिंजो औताक आहे। जी जी। उन में असां वेठा हूंदा आहियूं, जंहिंखे ख़बर आहे, जंहिंजे मार्फत कंहिंजो अचे थो वञे, जी जी, त असां उनजो इलाजु कयूं था। ऐं कई माण्हू, हज़ारे माण्हू ख़ुशि थिया आहिनि, जेके वीचारा ला इलाज थी विया, जोड़नि में दर्द आहे नथो छॾे, जी जी, त उहो बि सही थी वेंदो। कामण आहे, कारो कामण आहे, जीअं ज़हरबाज़ आहे, माण्हू ॾुबरो थी वियो आहे, जहिड़ो हुनजो सुकी वियो आहे, जी जी, त उहो सही थींदो। जंहिंजा गुर्दा सुकी विया आहिनि, उनजा गुर्दा बि साफ़ थी वेंदा, माना उहो माना अॻे माना जीअं। अच्छा, इहे जेको भला जेको तव्हां इलाजु कयो था, इहे इलाइक़े जा माण्हू या जेके नांग खाधल इलाइक़े जा माण्हू या ॿाहिरियां माण्हू ॿाहिरि ज़िलनि खां बि अचनि था, चङा भला डॉक्टरनि जा पुट बि अचनि था, जंहिंजा उहो पाण डॉक्टर आहिनि, पर उन वटि इहो इलाजु न आहे त हुनजो जहिड़ो त कीअं थिए ऐं रतु कीअं ठहे। भला जेको हे ज़हर मोरो पथर आहे तव्हां वटि, त इनखे डॉक्टर कनि था, या इहो तव्हां जेको पेशेंट तव्हां ठीकु कयो था उहो डॉक्टर इन ॻाल्हि खे तस्लीम कंदा त बिल्कुलु हिन वटि ज़हर में ज़हर आहे या न आहे? जी बाबा, इहो वरी आऊं इहो सिविल अस्पताल सखर, जी जी, मरीज़ खे पुछणु वियुमि त उते वेठो हुउमि, ईअं पुछां पियो त चांहि पीअं पिया त हिकिड़ो मरीज़ खणी आया, त बेड ते सुम्हारे थो, बेड ते सुम्हे न पियो, जीअं भला कल्टी खाए ईअं खाए पियो। त मूं पुछियो बाबा छा आहे? तड़पे पियो। जी जी। त डॉक्टरनि चयो त बाबा कलाक ॾेढ खां पोइ असां ईंदासीं, जी जी, तव्हांखे पोइ इलाजु थींदो। जी जी। त मूं वरी पुछियो बाबा छा ॻाल्हि आहे तव्हांखे? साईं हिनखे नांग खाई वियो आहे, डॉक्टर चवनि था 1.5 कलाक खां पोइ असां ईंदासीं। पोइ हे त पोइ मरी वेंदो बाबा? चए साईं जी मरी वेंदो, तकलीफ़ ॾाढी आहे, 4 माण्हू वठनि पिया त बि न वेहे। जी। पोइ रत जी उल्टी अची वियो, मूं हुनखे चयो बाबा तव्हां होटल ते वञो, खीर खणी अचो। जी जी। खीर खणी आया, ऐं हुनजो बसि बुड़ो कढी ऐं हुनजो कड़ो चाढ़िया, मां हुन बुड़ो जो रखियमि, इलाजु शुरू जो कयो। त 5 मिंट खां पोइ हुनजी लुछ ख़तमु थी वई, ऐं हिकिड़ो ज़हर 5 मिंट खां बुड़ो लाथोसीं, ज़हर वरी ख़ारिज कयोसीं, वरी ईअं 5-6 चकर लाथोसीं त उहो हमरा जेको बिल्कुलु सेट थी वियो ऐं उथी वेही रहियो। त उहो डॉक्टर आया, डॉक्टर 1.5 कलाक खां पोइ आया, चयो बाबा मरीज़ किथे आहे? त हुन चयो साईं ही मरीज़ आहे। हुननि वरी रत टेस्ट करे विया, लेबोरेटरी खणी, लेबोरेटरी चयो त हुन चयो त हिनखे त ज़हर आहे ई कोन। अवां इहो कीअं था चओ? जी जी। त हुन चयो साईं ज़हर हुयो, पण हे थैली भरी पिया, हे भाऊ आयो आहे, हे हीअं इलाजु कयो अथई, हिन इलाजु हो, हीअं पथर हुयो, हीअं इलाजु कयो। त डॉक्टर उन दौर में एवान साहिबु हुयो। जी जी। पोइ एवान साहिबु चयो साईं इहो पथर इहो कीअं असां? मां चयो साईं हींअर मां इहो कुझु कयो आहे, इहो हमरा ख़ुशि आहे। 6 चकर लॻो आहे, 7 चकर न लॻंदो आहे। त
त पोइ ॾाढी इबरत वरितईं, सॼा डॉक्टर घुराईं, मूंखे जंहिं इहो असांखे पथर ॾियो त असां इस्पताल में रखो, साईं तव्हां डॉक्टर आहियो, अॼु आयो सुभाणे आहे, हीअ पथर आम खे ॾियण जो न, हीअ असांखे मौला इनायत कई आहे, असां वटि हिकु क्लिनिक खुली पई आहे, सो असां पाण इलाज कंदासीं, पथर ॾियण जो क़ीमत न आहे, पोइ असां पंहिंजो पाण वटि रखियो आहे। ऐं इहो मुइदत जा कमु थियनि, शर्ती इलाज थियनि, जेके बेहोश ऐं रत जूं उल्टियूं अचनि ऐं ज़हर ईअं वहे पियो, सो अधु कलाक में उहो माण्हू ख़ुशि थियो ऐं दुआ कंदा। ॾाढो सुठो, ॾाढो भलो, इहो हिकिड़ो इंसान जी ख़िदमत आहे। जीअं त हाणे असांजा नाज़रीन जेको आहे तव्हांजो राग ॿुधणु चाहींदा, जेको तव्हां पंहिंजो राग चओ था थोरो तरन में ऐं पंहिंजे साज़नि ते असांखे ॿुधाईंदा। बाबू राय, असांजे नाज़रीन खे जेको आहे तव्हां हाणे कंहिंजी काफ़ी ॿुधाईंदव? हींअर असां साईं नूर शाह बादशाह जी काफ़ी पेश कंदासीं, कलाम साईं जो। जी जी, सो तव्हां ॾाढो पेश कयूं था। जी, चढ़ ज़फ़र पढ़ ज़ेर मियां, दस पंदा आई खेर मियां, चढ़ ज़फ़र पढ़ ज़ेर मियां, दस पंदा आई खेर मियां, दस पंदा आई खेर मियां, भलो मियां ए जग दुनिया तीह अठाई, भलो मियां ए जग दुनिया तीह अठाई, करण आयो आई सैर मियां, दस पंदा आई खेर मियां, ज़फ़र पढ़ ज़ेर मियां, दस पंदा आई खेर मियां, दस पंदा आई खेर मियां। अल्लाह, वाह 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 साईं, वाह वाह। हाणे भला कहिड़े शाइरी जी काफ़ी ॿुधाईंदा? हाणे बेदल साईं जी ॿुधाईंदा। जी जी, वाह वाह कजो। पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर, घुरजही तोखे घणी, घुरजही तोखे घणी किन मूं चयो एहसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान। जिस्म मादर जे रखई 9 महीना कैद में, पाण पे पाली उते, पाण पे पाली उते किन मूं चयो महिमान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर, घुरजही तोखे घणी, घुरजही तोखे घणी किन मूं चयो एहसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान कर, पाण तो पैदा कयो किन मूं चयो इंसान। वाह, हाणे कंहिंजी काफ़ी था ॿुधायो बाबू? हींअर असां भिड़धणी साईं जी ॿुधायूं था। जी जी, वाह वाह कजा। मुझो मालिक तू, तू मुझो मालिक तू, ॿियो वर कंदत की नकी,
मुझो हादी तू मुझो मुर्शिद तू जोवर कंदत की नकी मुझो हादी तू मुझो मालिक तू जेरा जो जे जल्दी वया जेरा जो जे जल्दी वया ए बुके नलाती को मुझो मालिक तू ओ जोवर कंदत की नकी मुझो साईं तू मुझो रहबर तू वाह 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 साईं हाणे कहिड़े शाइर जो जेको आहे तव्हां शाइरी ॿुधायो था असांखे ॿोल ॿुधायो था हींअर बुले शाह बाबा जी ॿुधाईंदासीं जी जी वाह वाह ॻाल्हायो अंत बहर थी खबर नकाई रंगी रंग बढ़ाया हाय अंत बहर थी खबर नकाई रंगी रंग बढ़ाया रंगी रंग बनाया अल्लाह याद भी बनाया अल्लाह याद भी बनाया अंत बहर थी खबर नकाई रंगी रंग बनाया अंत बहर थी कल नकाई रंगी रंग बनाया नाम मंगी नाम पर झोली बाल झुलाया नाम मंगी नाम पर झोली बाल झुलाया ताने खमण दा उधर रितोई ओ बिस्तों याप तड़ाया साईं बिस्तों याप तड़ाया अंत बहर की खबर नकाई रंगी रंग बढ़ाया अंत बहर की कल नकाई रंगी रंग बढ़ाया अल्लाह ॾाढो मज़ो आयो असांखे त असांजे नागरिन खे बि ज़ाहिर आहे मज़ो आयो हुओ जी हाणे मां तव्हांखे बाबू आहे इहो चवंदुसि त तव्हां आख़िर में क़सीदो को जे करे ॿुधायो अथव जी असांजे नागरिन खे जी बाबा जी नूरशाह बादशाह जो क़सीदो आहे जी 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 ॿुधायो जी मेरा मौला है गुर पीर मियाँ मेरा हादी है गुर पीर मियाँ अल्लाह कुल्ले शैन कदीर मियाँ अल्लाह कुल्ले शैन कदीर मियाँ मेरा मौला है गुर पीर मियाँ मेरा राजा है गुर पीर मियाँ जंहिंजे नाम गिधे बेड़ा पार होवे जंहिंजे नाम गिधे बेड़ा पार होवे थोड़े नैत नदी दिखदार होवे झण पौंदे कुल जंजीर मियाँ झण पौंदे कुल जंजीर मियाँ मेरा मौला है गुर पीर मियाँ मेरा राजा है गुर पीर मियाँ जी मौला बाबूरा हिकु दफ़ो तव्हांजी मां ॾींहर महिरबानी KIT स्टूडियो में कई आहे तव्हांजा लख थोरा हाणे असांजे नाज़रीन खे आख़िर में को तव्हां पैगाम ॾियणु चाहियो जी असांजो पैगाम इहो आहे त असांखे इंसान जो जामो मिलियो आहे जी असांखे सबक़ वचन करे आहियो कालू भला कौल करे आहियो अलाह जे अॻियां जी असांखे हिन जहान में लाथो अथई जनम ॾिनो अथई जी जी मार्फत माउ पीउ जे आयो आहे जी जी ऐं असांखे इन जामे खे सुञाणे जी ऐं असांखे इंसान बणिणो आहे जी उहो इंसान बणण जो साईं नूरशाह बादशाह असांखे रस्तो ॾिनो आहे जी जी दिलि साफ़ पाक ज़बान मियाँ वाह वाह दिलि साफ़
पाक ज़बान ज़बान। मियाँ पीछे बनदा है इंसान मियाँ असांखे इंसान बनणो आहे जी जी भलाई करणी आहे जी जी हुकूकुल इबादत करणी आहे सेवा करणी आहे जी जी ऐं जेका सेवा जेको कंदो उहो साओ रहंदो आहे जी जी जंहिं मथां ई ज़बर ऐं ज़ालिम थियो आहे त उहो पंहिंजो पाण सां करे थो जी जी असांखे इंसान बणणो आहे प्यार मोहबत करिणो आहे ऐं भाईचारे में रहणो आहे वॾी महिरबानी नाज़रीन प्रोग्राम अॼु जी शख़्सियत जो वक़्तु पूरो थी रहियो आहे ऐं अॼु प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में अॼु असांजो जेको महिमान हुयो उहो इलाइक़े जो दर जो बल्कि पूरे सिंध जो मशहूरु नाले वारो सूफ़ी फ़नकार बाबू राय सां तव्हांजे पासो गुफ़्तगू ॿुधी कचहरी ॿुधी उन्हनि सां जेको आहे असां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं नाज़रीन मां खे इहो ॿुधाईंदो हलां त प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में फ़नकार हुजे शाइर हुजे सुगड़ हुजे कहाणीकार हुजे ऐं एडवोकेट हुजे ऐं रिटायर्ड को मुलाज़िम हुजे ऐं इन खां सवाइ कहिड़े बि शोबे सां लाॻापियल छो न हुजे जंहिंजी नुमाया कारकर्दगी हुजे नुमाया किरदारु हुजे ॿियनि खां मुख़्तलिफ़ हुजे उन जो जेको आहे गुफ़्तगू कचहरी मुलाक़ात अॼु जी शख़्सियत प्रोग्राम में असां पंहिंजे हिन KIT न्यूज़ जे स्टूडियोज़ में घुराए करे जेको आहे उन सां मुलाक़ात कंदासीं कचहरी कंदासीं ऐं उहा कचहरी तव्हां ताईं पहुचाईंदासीं तव्हां ताईं मुलाक़ात पहुचाईंदासीं ऐं प्रोग्राम अॼु जी शख़्सियत जो वक़्तु पूरो थी रहियो आहे प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में पंहिंजे मेज़बान GM कांदड़े खे इजाज़त ॾींदा अल्लाह निगहबान अल्लाह वाहिद Audio Jungle. Audio Jungle.